ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। जैकबाबाद जे डिस्ट्रिक्ट जेल में कैदी मुबैना दिल जो दौरो पवण सबब फौत थी वियो आहे। फौती धर्मपाल के 6 महीना अॻु कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कैदी मुबैना दिल जो दौरो पवण सबब फौत थियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल में कैदी मुबैना दिल जो दौरो पवण सबब फौत थी वियो आहे। फौती धर्मपाल के 6 महीना अॻु कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कैदी मुबैना दिल जो दौरो पवण सबब फौत थी वियो आहे। फौती धर्मपाल के 25 लाख रुपयनि जो कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम हेठि 6 महीना अॻु गिरफ़्तार करे जेल में विधो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जैकबाबाद जो रिपोर्टर हुजूर बख्श मोगेरी असां सां लाइन ते मौजूद आहे। हुजूर बख्श, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकबाबाद डिस्ट्रिक्ट जेल जो कैदी 47 साल उम्र 47 वरनि जो धर्म सिविल अस्पताल में दिल जो दौरो पवण सबब बयान करे वियो। ज़रूरी कागज़ी कार्रवाई खां बाद लाश वारसन हवाले कयो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। वारसन में कोहराम मची वियो आहे। कुछ अर्सो अॻु में 25 लाख रुपए जो जाली चेक ॾियण जे केस में 6 महीना कैद जेल हवाले हुयो। जी, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।